रहीम नाले माजिद अली अब्बासी वल्द अब्दुल रशीद अब्बासी जी त मुझो गोठ डेपारजा तालको मोरो जिलो नौशरो फिरोज हाणे मां रहां पियो कराची में पंहिंजे जॉब जे सिलसिले में फैमिली सां गॾु। जीअं त असांजे हुते मला बिरादरी जी में कासिम मला, अली मला, ज़ुल्फ़कार मला ऐं सजण मला उहे मुंहिंजे ख़िलाफ़ ऐं मुंहिंजे भाइरनि जे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते प्रेस क्लबनि ते दाईंदा था वठनि त उन्हनि जे छोकिरे जंहिंजो नालो आहे मीर ख़ान वल्द मोहम्मद कासिम वला उनखे गुम कयो वियो आहे। हालांकि हू 1.5 महीने खां मूं वटि मुलाज़िम हो। 1.5 महीने खां पोइ 15 ॾींहंनि जे अंदरि 1.5 महीने खां पोइ 15 ॾींहंनि में उन मूंखे चयो त दादा मूंखे छॾ त मां वञा ॻोठ। ऐं ॿियो इहो बि इल्ज़ाम आयो त उते क़तल कयो वियो आहे। हालांकि अहिड़ी का बि शइ न आहे। मूंखां उन मोकल वरिती आहे 1.5 महीने खां पोइ चयईं त मां दादा मूंखे उते पंहिंजे मुर्शिद ते देॻ लाइणी आहे ऐं मूंखे 15 ॾींहंनि खां पोइ मां वापसि ईंदुसि। जीअं ते हू अधु कपिड़ा उते मुंहिंजे घर छॾे वियो आहे, 2-3 कपिड़ा खणी वियो आहे त जीअं मां मोटी ईंदुसि। राति जो इहो 1 बजे जो टाइम हो। मां हुनखे चयो त हिन राति हालात ख़राब आहिनि कराची जा, राति जो मां तोखे कोन छॾींदुसि। भई सुबुह थिए आराम सां मां हुनखे सॼी राति सम्झायो। पोइ सुबुह 6:30 ऐं 7 जो टाइम हो त असां हुनखे छॾे आयासीं टूल प्लाज़ा कराची ते। सॼी हक़ीक़त आहे। पोइ हुनखे मां पैसा ॾिना। पोइ हुन चयो दादा मां हाणे तूं भले हल, मां छा वञी उते हलियो ईंदुसि पाणे। मां हिते कमु कंदो हुअसि शादी हालनि में हिननि में ऐं मां पाणे हलियो ईंदुसि ॻोठ। जीअं ते मां वरी राति जो नालो शाम जो पुछा कई त बाबा छो जो हुन छोकिरे वटि मोबाइल कान्हे। मां चयो पुछा कयां त पहुतो आहे या न पहुतो आहे। छो जो इहो बच्चो मूं वटि हैदराबाद में 2 साल हो। हैदराबाद में 2 साल मुंहिंजे फैमिली में हो, मुंहिंजे घर में हूंदो हो। अहिड़ी का बि असांजी ॻाल्हि न बीमार हो न छा, तमामु बहितरीनु ऐं छोकिरो सुरीलो। पोइ हिन चयो त मां ईंदो पाणे हो त मां मोटी ईंदुसि। पोइ मां हुन चयो दादा हाणे मां हुनखे पैसा ॾिना किराए जा ऐं हू ख़ैर सां वियो ऐं मां हेॾे ऑफिस लाइ मूंखे देरि पई थिए, मां हलियो आयुसि घर। उन खां पोइ हुननि जा जेके मिला बिरादरी जूं औरतूं असांजे हुते मुंहिंजे घर मुंहिंजे भाउ वटि मुंहिंजे घरवारनि वटि क़ुर शरीफ़ खणी विया। जीअं ते उन्हनि खे चयो तसली ॾिनी त बाबा न तव्हां असांजा दुश्मन हो न असां तव्हांजा दुश्मन हो। असांजो पाड़े जी ॻाल्हि, तव्हांजो बचो आहे त असांजो बचो आहे। ही क़ुर शरीफ़ उन्हनि खे चवंदा असांजो हिन ते ईमान आहे ऐं असांजो बचो आहे। हुते हू क़ुर शरीफ़ खणी विया। उन्हनि मुंहिंजे भाउरनि मोट सुठी ॾिनी, चई इहो न तव्हां असांजा मद आहियो न असां तव्हांजा मद आहियूं। तव्हांजो बचो असांजो बचो, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। तव्हां बि ॻोल्हियो असां बि ॾिसूं पिया, न को तव्हां असांजी दुश्मनी को अहिड़ी का ॻाल्हि ठही आहे। जीअं ते मां हींअर बि आला अमलदारनि खे सभिनी खे ही क़ुर शरीफ़ आहे त जेका मां ॻाल्हि कई आहे इहा हक़ीक़त आहे। ऐं मां सिंध वासियुनि खे बि चवां थो त हिन क़ुर शरीफ़ जेके मुंहिंजी मदद कई वञे ऐं आला अमलदारनि खे मुंहिंजी हिन नंढड़े ॻोल्हाइण ही क़ुर शरीफ़ आहे त मां हिसाब खणी चवां थो त मोहम्मद कासिम मला, हिन वालिद साहब मोहम्मद कासिम मला, ज़ुल्फ़कार मला, सजण मला, अली मला ऐं मला बिरादरी ऐं उनजे हमदर्दनि खे इहो चवां थो त न मां उनखे मारायो आहे न मां उनखे गुम करायो आहे, न को मुंहिंजे भाइरनि उनखे गुम करायो आहे, न को मारायो आहे। ही साख आहे। जेके बि इल्ज़ाम असां ते लॻा आहिनि सभु बेबुनियाद आहिनि। महिरबानी तव्हां बि ॻोल्हियो, असां बि ॻोल्हियूं था त इन क़ुर जे मुआफ़ इंशाअल्लाह मिली वेंदो। मीर ख़ान वल्द मोहम्मद कासिम खे ॻोल्हाइण में मुंहिंजी मदद कई वञे ऐं सिंध वासियुनि खे मां चवां थो त उहे बि नालो इन मुंहिंजी मदद कई वञे। सोशल मीडिया ते किथे बि उन्हनि खे ख़बर पए या छा हिन छोकिरे जे बारे में त महिरबानी करे असां वटि पहुचाए वञनि। जेको बि उनजो ख़र्चु ईंदो उहो असां ख़र्चु उन्हनि खे ज़रूरु ॾींदासीं। वॾी महिरबानी।